सखर में नए बैराज पुल वटि नामालूम हथियारबंदनि पारां प्रोफेसर डॉक्टर किरपाल दास जी गाॾी मथां फायरिंग कई वई। फायरिंग जे नतीजे में डॉक्टर किरपाल जो टेक्नीशियन वज़ीर अली क़त्ल थी वियो, जॾहिं त डॉक्टर किरपाल दिलि जो दौरो पवण सबबि बेहोश थी वियो। इत्तला ते मक़ामी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं डॉक्टर किरपाल खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त डॉक्टर किरपाल सखर खां खैरपुर वञी रहियो हो त नामालूम हथियारबंदनि संदसि गाॾी मथां फायरिंग करे छॾी। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं, ॾुआरियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। नौशरो फिरोज मेमण पाड़े में 5 नामालूम हथियारबंद वकील मुज़म्मिल मेमण जे घर में दाख़िल थी विया। हथियारबंदनि घरबातियुनि खे यरगमाल कंदे सोना ज़ेवर 5 लाख रुपया रोक रक़म फुर कई। मज़म्मत करण ते हथियारबंदनि वकील मुज़म्मिल मेमण खे ज़ख़्मी करे छॾियो। इत्तला ॾियण बावजूदि मक़ामी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। नवाब वली भरिसां हथियारबंद फोरुन ॻोठाणे अशरफ कलोड़े खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। मज़म्मत करण ते हथियारबंदनि पिस्टल जा बट हणी अशरफ कलोड़ो खे ज़ख़्मी करे छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि सिज लहंदे ई हथियारबंद फोरू रोडनि ते निकिरी अचनि था। गुज़िरियल राति बि हथियारबंदनि अशरफ कलोड़ो खां मोटरसाइकिल फुर करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। कंबर में प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर अब्दुल सत्तार कच्छी ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल थियण ते पेटे अलिफ कंबर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उस्ताद अॻवान सिकंदर अली, हबीबुर रहमान ऐं ॿियनि चयो त 4 ॾींहं अॻु नामालूम हथियारबंदनि हथां क़त्ल थींदड़ सज्जाद भट्टी जे क़त्ल केस में अब्दुल सत्तार कच्छी ऐं संदसि भाइरनि खे फासायो वियो आहे। अब्दुल सत्तार ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ पूरो केस ख़तमु कयो वञे। हुननि मुतालबो कयो त क़त्ल वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। जस्कम पारां 29 अगस्त ते बदीन में केनाल मंसूबनि इन ते कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो वियो आहे। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान क़ौमी अॻवान न्याज़ कालाणी पुनल सारियो चयो त केनाल मंसूबनि ख़िलाफ़ तहरीक खे हिकु भेरो ॿीहर सियासी जमायतुनि सां गॾिजी तेज़ कयो वेंदो। सिंधु दरिया ते केनाल मंसूबो कंहिं बि सूरत क़बूल न कयो वेंदो। सिंध में लाक़ानूनियत उरूज ते पहुची वई आहे। कंदकोट, कशमोर, घोटकी समेत उत्तर सिंध में धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। सिंध में मेरिट जी लताड़ करे नौकरियूं पैसनि एवज़ ॾिनियूं वञनि। जूनियर जुल्फकार भुट्टो के सियासत में वेलकम करियूं था। अहमदपुर शहर में भत्तो न ॾियण तां नामालूम हथियारबंदनि पारां दुकान मथां चढ़ाई कई वई। हथियारबंदनि दुकान मालिक शाहिद लाखो खे यरगमाल कंदे 6 लाख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। मुतासिर दुकानदार मूजिबि कुझु ॾींहं अॻु हथियारबंदनि पारां लखे रुपया भत्ते जी घुर कई वई। भत्ते ॾियण तां इनकार करण ते हथियारबंदनि अॼु दुकान मथां चढ़ाई करे फुर करे विया आहिनि। पुलिस मूजिबि दुकानदार खां फुर कंदड़ हथियारबंदनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। नवाबशाह में सकरन जे ॻोठ अब्दुल्ला जमाली वासी प्राइमरी उस्ताद रसूल बख्श कीरियो पंहिंजे अज़ीज़नि सां गॾिजी फ्रॉड कंदड़ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उस्ताद रसूल बख्श कीरियो चयो त गुज़िरियल ॾींहुं सकरन बैंक मां 84,000 रुपया पघार कढराए अची रहियो हो त अब्दुल्ला सूमरो नाले शख़्स धोखे सां नशो ॾेई पघार जा पैसा खणी फरार थी वियो आहे। हुन मुतालबो कयो त मूं सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे नवाबशाह में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां मुतालबनि जी मंजता लाइ वापडा ऑफिस मनुआबाद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते एहतिजाजी रैली जे अॻवान असगर अली ख़ासकेली, हुकदार अली शाह ऐं ॿियनि चयो महांगाई जे हिसाब सां कचे मुलाज़िमनि जी पघार में वाध करे खेनि पको कयो वञे। वापडा खे ख़ानगी इदारे में तब्दील करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। मुतालबा पूरा न कया विया त समूरे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। मुरीद शाख भरिसां ॻोठ मज़ारी दस्ती जे रहवासियुनि पारां हथनि में क़ुरान पाक खणी पंजाब पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जमाल दस्ती चयो त गुज़िरियल 3 ॾींहं अॻु कोट सब्ज़ल थाणे जी पुलिस सोनू दस्ती खे गिरफ़्तार कयो। पुट जी आज़ादी लाइ पुलिस 5 लाख रुपया रिश्वत तलब कई। इनकार करण ते पंजाब पुलिस ॾुआरी गैंग सां ताल्लुक़ ॼाणाए कूड़े मुक़ाबले में पुट खे क़त्ल करे छॾियो आहे। वाज़े रहे त पुट सां गॾु गिरफ़्तार कयल नादिर दस्ती खे 1.5 लाख रुपया रिश्वत जे एवज़ आज़ाद कयो वियो। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो बेगुनाह क़त्ल थियल पुट जे खून सां इंसाफ़ कयो वञे। खैबर वेझो खंडू शहर जी रहवासन मसमात अमीना घर अंदर फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ज़रियनि मूजिबि कुझु साल अॻु अमीना जी ॻोठ उज्जैन शाह वासी हैदर ख़ासकेली सां शादी थी हुई। कुझु ॾींहं पहिरियां मुड़ुसु अमीना खे तलाक ॾेई छॾी हुई, जंहिं सबबि अॼु हुन फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे।